न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची में आईजी सिंध ग़ुलाम नबी मेमन की सदारत ट्रैफिक कानून के अमल बाबत इजलास थियो आहे। इजलास में शहरनि के ड्राइविंग लाइसेंस ठाराइण बाबति आगाही मुहिम शुरू करण जो भी फ़ैसिलो कयो वियो। रोडनि ते ट्रैफिक कानून की भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। आईजी सिंध जो इहो चवणो त बिना लाइसेंस के ड्राइवर की गाड़ी फौरी तौर ते ज़ब्त कई वञे। आईजी सिंध जो चवणु आहे त ट्रैफिक पुलिस रोडनि रस्तनि ते जनरल चेकिंग खां पासो करे ट्रैफिक कानून की भञकड़ी कंदड़ ड्राइवर्स ते नज़र रखी वञे, उन्हनि खे रोकियो वञे। रोकण खां पोइ शहरी खे सलाम कयो ऐं पोइ ड्राइविंग लाइसेंस बाबति पुछाणो कयो। समूरा ट्रैफिक ऑफिसर हादसनि ऐं कारणनि जी गॾियल जांच खे यकीनी बणाइनि। अव्हांखे आगाह कंदासीं, कराचीअ मां आईजी सिंध पुलिस की सदारत हेठि ट्रैफिक मैनेजमेंट के हवाले सां इजलास थियो आहे। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। रोडनि ते ट्रैफिक कानून की भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। आईजी सिंध इहा हिदायत करे छॾी आहे। अव्हांखे आगाह कंदासीं, कराची में आईजी सिंध पुलिस की सदारत हेठि ट्रैफिक मैनेजमेंट के हवाले सां अहम इजलास थियो आहे। बिना लाइसेंस के ड्राइवर की गाड़ी फौरी तौर ते तहवील में वरती वञे। आईजी सिंध अहिड़ी हिदायत करे छॾी आहे। आईजी चवे थो ट्रैफिक पुलिस रोडनि रस्तनि ते जनरल चेकिंग खां पासो करे ट्रैफिक कानून की भञकड़ी कंदड़ ड्राइवर्स ते नज़र रखी वञे ऐं उन्हनि खे रोकियो वञे।